अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ मलिकार मां यहाँ ज़ुबैर खुड़ुस वखां पहिरियां शुरूआत कंदासीं। मुख्य अॼु या सुभाणे मुर्तज़ा भुट्टो जी क़त्ल करण जी रिथाबंदी कई वई आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान नओं इल्ज़ाम हयो आहे त मूंखे अॼु या सुभाणे मुर्तज़ा भुट्टो जी क़त्ल करण जी रिथाबंदी कई वई आहे। जेल वञा या मूंखे नुक़सान थी वञे, आवाम खे चवां थो त पंहिंजी जिदोजहद ताईं पोइते न हटिजो। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो आहे त हुकूमत जी कोशिश हूंदी त पार्लियामेंट में ठहराव मंजूर कराए पीटीआई के इलेक्शन में बाहर करे। छंछर ते मीनार पाकिस्तान ते जलसो कंदासीं, जेको रेफरेंडम बाबत साबित थींदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान नओं इल्ज़ाम हयो आहे त मूंखे अॼु या सुभाणे मुर्तज़ा भुट्टो जी क़त्ल करण जी रिथाबंदी कई वई आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो आहे त जेल वञा या मूंखे नुक़सान थी वञे, आवाम खे चवां थो त पंहिंजी जिदोजहद तां पोइते न हटिजो। हुकूमत जी कोशिश हूंदी त पार्लियामेंट में ठहराव मंजूर कराए पीटीआई के इलेक्शन में बाहर कराए।